अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरियां त शाह साईं जे हिन सिटनि सां असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं त जे रोइण सार जी त रातो ॾींहुं रोआ आणे लुड़क अखियुनि में पेरनि मंझि पवा डरती सभु दुआ लुड़कनि सां लतीफ़ चए। संगम प्रोडक्शन जे तरफ़ां तव्हां सभिनी आयलनि खे असां भलीकार चऊं था ऐं मास्टर शमन जे नए एल्बम सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया ऐं तव्हांजे ताड़ियुनि जी गूंज में अचे थो मास्टर शमन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? अल्लाह शुक्र आहे। सभ खां पहिरियां त मां हिन हाल में आयल सभिनी महिमाननि खे भलीकार चवां थो। अस्सलाम वालेकुम। मास्टर शमन, असां सभ खां पहिरियां हिकिड़ो सवाल तव्हां खां पुछंदासीं। जी जी। एतिरो अरसो गायब छो हुयो? बसि इहो सुवाल ॾाढो ॾुखियो आहे। ॿुधाईंदा त सवलो थी वेंदो। न ॿुधाईंदासीं त थी सघे थो अञा हिन प्रोग्राम खां ॿिया वधीक जेको इहो हाल वाल हुजे इन करे नथो ॿुधाए सघां। हल ठीकु आहे। अच्छा, सभ खां पहिरियां असांखे कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदो? सभ खां पहिरियां सुठो शाइरु असांजो दोस्त आहे लुत्फ़ अली सुमरो साहिबु, उनजो गीत आहे तुंहिंजे चाह कयो चूर पिरी मूंखे दिलि जो ॾिनो अथई सूर पिरी। तुंहिंजे चाह कयो मूंखे चूर पिरी मूंखे दिलि जो ॾिनो आहे सूर पिरी। छा राज़ आहे इहो त हाणे तव्हां ॿुधाए सघो था असांखे? राज़ हाणे तव्हां ॻाल्हि ॿुध तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। तव्हां न ॿुधाईंदव। हलो ठीकु आहे। अचो नाज़रीन त हीउ सॉन्ग गॾिजी करे ॿुधूं।